दोस्तों दुलाम ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी है। एक नई गाल भी तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दुलाम ड्रामे जी हाणे जेका एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि में हिकु नओं कमु थियण वारो आहे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान खे मोटाए छॾियो, तव्हां ॾिठो पोएं किस्तनि में रहज़न वारा आहिनि। हाणे मंसूर खान जो कहिड़ो क़दम हूंदो? दोस्तों मंसूर खान हाणे ॿी चालाकी खेॾंदो। चालाकी त न, उहो सिधो संओं विढ़ंदो आहे, लेकिन पहिरियों त हुन पुलिस मां पंहिंजी जान छॾाइण जी कहिड़े बि तरीक़े सां कोशिशि कंदो। और हुन सोडल वारी ॻाल्हि बि ज़ाहिर थी चुकी आहे त सोडल वटि जेका आहे छोकिरी कूंज आहे ऐं मंसूर खान खे बि इहा ख़बर पइजी चुकी आहे। हाणे उहो मुराद बि नज़रनि मां किरी वेंदो मंसूर खान जी नज़रनि मां आहिस्ता आहिस्ता, ऐं सोडल ते बि वॾो गुस्सो कंदो त मूंखे जेको आहे हीअ मूं वटि छोकिरी छो न पुॼाए मंसूर खान, ऐं इहा ॻाल्हि कंदो मूंसां सचाई हिननि छो न कई, मुराद वारनि इहा ॻाल्हियूं मूंखां छो लिकायूं ऐं सोडल मूंखे छो न ॿुधायो। घणो गंद थींदो ऐं मुराद वारा अकेला पइजी वेंदा। इन अकेलाई जो फ़ाइदो वठंदा इहे रहज़न ककर ऐं शाहनवाज़ खान वारा। उहे अॻे इहा कोशिश में आहिनि त जीअं मुराद वारा अकेला पइजी वञनि, मंसूर खान हिन खां परे थिए त असां हिन खे लिटायूं। हाणे गंद घणो थींदो ऐं अचण वारा जेका बि सीन आहिनि ऐं ज़बरदस्त ऐं फैंटास्टिक हूंदा ऐं धमाकेदार हूंदा। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे हर वीडियो जी अपडेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी TV चैनल ते। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।